नादिर ठट्टो में म्यूनसिपल कमेटी के बरतरफ़ मुलाज़िमन बहाली लाइ एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो किया है। उन हवाले से बरतरफ़ मुलाज़िम महबूब न्यूज़ नेटवर्क के डिस्ट्रिक्ट रिपोर्टर तनवीर ख़ासकली से ॻाल्हि ॿोल कई है। अचो तव्हांखे ॾेखारियूं। इन वक्त मकली में मौजूद आहियां। 2008 का मुसलसल म्यूनसिपल कमेटी ठट्टो में कम कंदड़ जेका कच्चा मुलाज़िम हुआ तिनके बरतरफ़ किया वियो हो। इन वक्त असां वटि हिकु पोरियत इंतहाई गरीब पोरियत मौजूद है जैसे जो आहे सो गडियल तौर ते जो आहे सो मुलाज़िमन कच्चन के म्यूनसिपल कमेटी तरफां बरतरफ़ किया वियो हो। इन वक्त असां वटि मौजूद आहे। छो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो इन हवाले से छा मुतालबो आहे। इन वक्त 2018 में असांखे बिना सबब पगार बंद करे असांखे बरतरफ़ करे असांखे हुन फाका जे ज़िंदगी ते मजबूर करे छॾियो आहे। ऐं हिन वक़्तु ॾिसो था असांजी हालत सूरत हाल इहा आहे। असां काफ़ी एहतजाज कया विया आहिनि। काफ़ी चूंडियल नुमाइंदनि खे चयो न अफ़सोस जी ॻाल्हि आहे कंहिं बि असांजो तदार न कयो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुअद्दल अली शाह साहब के ऐं वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं वज़ीर बलजार साहब के अपील कंदुसि खुदा हिन ग़रीब मिसकिन ते रहम काई मज़लूम खे नोटिस वठी बुख बदाली खां बचायो वञे। बिल्कुल इन जो जो आहे सो हुकूमत वक्त का मुतालबो है तो खेस फौरी तौर ते म्यूनसिपल कमेटी ठट्टो में मुलाज़मत ते लगाए संदस जो आहे सो बेरोज़गारी बुख जी बदाली में उगारजे पियो उहा ख़त्म कई वञे। कैमरामैन दानिश ख़ासकली सां गॾु तनवीर अली ख़ासकली MNN न्यूज़ ठट्टो।